नहमदुहु व नुसल्ली अला रसूलिहिल करीम अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। मुअज़्ज़ज़ सामीन हज़रात, या त अल्लाह जे फ़ज़ल व करम सां असां क़ुरान मजीद जी तफ़सीर मुख़्तसर ख़ुलासो शुरू कयो। अॼु तव्हांजे साम्हूं 5 पारे जो मुख़्तसर ख़ुलासो पेश कंदासीं। अल्लाह रब्बुल आलमीन 5 पारे जे शुरू में ज़ाल मुड़स जो ज़िक्र कयो, पाण में उन्हनि जो ताल्लुकात ज़िक्र कयो। अल्लाह से फरमाए अर्रिजालु क़व्वामून अला निसाई बिमा फ़द्दल अल्लाहु बअदहुम अला बअद। अल्लाह साईं हुक्मरानी मर्द खे ॾिनी आहे, यानी मुड़स खे ॾिनी आहे। मुड़स ज़िम्मेदार आहे, घर जो हुक्मरान आहे, घर जो वॾो आहे, घर खे हलाइण वारो आहे। पोइ अल्लाह रब्बुल आलमीन फरमायो त औरत सां उनजो कहिड़ो ताल्लुक़ हुजणु घुरिजे। जेकॾहिं औरत सही माना में दीन ते अमल पैरा न आहे त सभ खां पहिरीं मुड़स खे घुरिजे त उनखे सम्झाए, फ़साद न करे, फितनो न करे, सम्झाइण जी कोशिशि करे। जेकॾहिं नथी सम्झे त उनजो कुझु ॾींहंनि जे लाइ बिस्तरो जुदा करे सघे, बिस्तरो जुदा करे छॾे। इहा हिकिड़ी औरत जे लाइ वॾी सज़ा आहे। जेकॾहिं बिस्तरो जुदा थी वेंदो त उनखे सम्झ अची वेंदी। जेकॾहिं तॾहिं बि नथी सम्झे, इहे 2 ॻाल्हियूं थी वियूं। 3 नंबर ते थोरी सज़ा ॾे, थोरी सख़्ती करे, मारे बि सघे थो, पर हद में रही करे, सिर्फ़ु तादीबन अदब सेखारण जे लाइ या दीन ते अमल करण जे लाइ या डिॼारण जे लाइ। ज़ुल्म न करे, तशद्दुद न करे। जीअं बेजा तशद्दुद कयो वेंदो आहे मुआशरे में, ईअं न हुजे, पर सिर्फ़ु मक़सदु अल्लाह रब्बुल आलमीन जे दीन ॾांहुं आणणु ऐं उनजी दीनी तरबियत जे लाइ इहा सज़ा ॾेई सघे थो। पर वरी अल्लाह फरमायो त बहितर इहो आहे त पाण में जेकॾहिं लड़ाई थी वई आहे, जुदाइगी थी वई आहे, हिकु तलाक थी वई आहे, त घुरिजे त 2 आदल करण वारा, इंसाफ़ करण वारा माण्हू वेहनि ऐं उन्हनि पाण में उन्हनि खे जोड़े छॾीनि, पाण में उन्हनि जो सुलह कराइनि। सुलह बहितरीनु कमु आहे, सुलह करणु, ताकी ही माण्हू इन्हनि जी जुदाइगी थियण खां बची वञे। अल्लाह रब्बुल आलमीन खे कहिड़ो हलाल कमु सभ खां वधीक नापसंदि आहे। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो अबग़दुल हलाल इलल्लाहि अत-तलाक़। तलाक़ उहो मामिलो आहे जेको अल्लाह रब्बुल आलमीन खे नापसंदि आहे, हालांकि हलाल आहे। इन करे कोशिशि कजे त ज़ाल मुड़स खे टुटण खां बचाइजे, उन में सुलह कराइजे। ॿियो मसइलो अल्लाह रब्बुल आलमीन इन पारे में बयानु कयो क़ुरान मजीद में गौर करण जो। अफ़ला यतदब्बरून क़ुरान वलौ कान मिन इंदी गैरिल्लाहि लवजदू फीही इख्तिलाफन कसीरा। अल्लाह से फरमायो त क़ुरान में गौर छो नथा कयो? गौर कयो, सम्झण जी कोशिशि कयो। तव्हांजे लाइ नसीहत आहे। जेकॾहिं इहो कलाम अल्लाह खां अलावा ॿियो को नाज़िल करण वारो हुजे या ॿिए कंहिंजी ॻाल्हि हुजे हा त ज़रूरु तव्हां इख़्तिलाफ़ उन में ॾिसो आहे, तव्हांखे इख़्तिलाफ़ मिले हा, यानी मुख़्तलिफ़ ॻाल्हियूं मिलनि हा। हिकु जॻह ते सही ॻाल्हि वरी उनजी नफ़ी ॿी जॻह ते मिले हा, पर ईअं न आहे। बल्कि अल्लाह जो कलाम आहे, रब हक़ीक़ी जो आहे, हिन में को बि नुक़्स तव्हांखे नज़र न ईंदो। हिन क़ुरान में गौर कयो त क़ुरान कहिड़े तरीक़े सां इंसान जी रहनुमाई थो करे। उन खां पोइ इन ई पारे में अल्लाह रब्बुल आलमीन सलाम जो ज़िक्र कयो। इज़ा हुय्यितुम बितहियतिन, अल्लाह से फरमाए जेॾी महिल तव्हांखे सलाम कयो वञे तव्हांखे घुरिजे त हुनजो जवाबु ॾियो। जवाबु ॾियो। को थो चए अस्सलामु अलैकुम, तव्हां जवाबु ॾियो वालेकुम अस्सलाम। पर फरमाई त बहितर इहो आहे त इन खां वधीक जुमिला चओ, सुठे तरीक़े सां जवाबु ॾियो। अस्सलामु अलैकुम रहमतुल्लाहि व बरकातुहू, मुकमल जवाबु ॾियणु, सलामती ॾियणु, दुआ ॾियणु। वॾा अज़ीम फ़ाइदा आहिनि सलाम जा। हिक ॿिए खे सलाम करणु, मुहबतूं पैदा थींदियूं आहिनि। कई हदीसूं तव्हां ॿुधियूं हूंदियूं इन बारे में। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम वॾी ताक़ीद कई आहे, जंहिंखे तूं सुञाणी थो, नथो सुञाणी, उनखे बि सलाम कर जेकॾहिं मुस्लमान आहे त।
चौथे नंबर ते अल्लाह रब्बुल आलमीन इन 5 पारे में बयान कयो, इन्नल्लाह ला यग़फ़िरु अन युशरक बिही व यग़फ़िरु मा दून ज़ालिका लिमन यशा। अल्लाह साईं शिरक करण वारनि खे कॾहिं बि कोन माफ़ कंदो, उन खां अलावा जेको बि गुनाहगार हुजे उनखे अल्लाह साईं माफ़ कंदो, दुनिया में या आख़िरत में अल्लाह साईं माफ़ करे छॾींदो। इहो हिकु वॾो अल्लाह रब्बुल आलमीन जे तरफ़ां अज़ाब आहे, वॾी तहज़ीर आहे, वॾी सज़ा आहे। यानी मुशरिक जे लाइ इहा सज़ा आहे त उनखे न दुनिया में बख़्शियो वेंदो न आख़िरत में बख़्शियो वेंदो। अल्लाह अकबर। जेकॾहिं इंसानु गौर करे त हैरान रहिजी वञे। अल्लाह रब्बुल आलमीन क़ुरान मजीद में फरमायो, अरिड़हं अंबिया इकराम जा नाला अल्लाह साईं ज़िक्र कया, 11 पैगम्बर, उलुल आज़म पैगम्बर। आख़िर में अल्लाह साईं फरमायो, वलो अशरकू लहबिता अन्हुम मा कानू यामलून। जेकॾहिं मुंहिंजा इहे पैगम्बर, जेके वॾा मर्तबे वारा मक़ाम वारा पैगम्बर, वॾा पैगम्बर ऐं रसूल, जेकॾहिं इहे बि शिरक में मुब्तला थी न त आऊं इन्हनि जा बि अमल बर्बादु करे छॾिया, इन्हनि खे को बि अमल फ़ाइदो न थिया। इहो असांखे सम्झाइण जे लाइ अल्लाह रब्बुल आलमीन फरमायो। हालांकि अंबिया शिरक न कंदा, अंबिया जो मक़सदु इहो आहे त इंसानियत शिरक खां निकिरी अल्लाह जी इबादत ॾे अचे, तौहीद ॾांहुं अचे, अल्लाह जी वहदानियत ॾांहुं अचे। मक़सदु ई अंबिया जो इहो आहे। अंबिया शिरक न कंदा आहिनि, पर अल्लाह साईं असांखे सम्झाइण जे लाइ इहा मिसाल ॾिनी त सभ खां वधीक अज़ीम हस्तियूं जेके दुनिया में इंसानियत में अंबिया जूं हस्तियूं आहिनि, पर इहे बि जेकॾहिं शिरक कनि अल्लाह रब्बुल आलमीन जो जेको हक़ आहे ॿिए के मख़लूक खे ॾियण जी कोशिशि कनि त इन्हनि जा बि आमाल बर्बादु करे छॾियनि। त अल्लाह रब्बुल आलमीन खां दुआ आहे त अल्लाह रब्बुल आलमीन इहे 4 ॻाल्हियूं जेके मूं बयानु कयूं ऐं इन खां अलावा मुकम्मल क़ुरान मजीद ते अमल करणी तौफ़ीक़ अता फ़रमाए। वमा तौफ़ीक़ इल्ला बिल्लाहि अलैहि तवक्कलतु व इलैहि उनीब।